हाय दिया, कैसी है? क्या हुआ है तेरे को आज? ऐसे मुंह क्यों लटका के बैठी है? वो बिहारी अंकल पता है आपको? हाँ, वो बिहारी कंधारी अंकल ना? हाँ पता है। उन्होंने बोला था सिंधी में बात करनी चाहिए। बस हेतिरी ॻाल्हि आहे तूं मुंहुं लटकाए वेठी आहे। हुन में छा आहे? तूं सिंधी मां सिंधी, तूं परसरावानी मां चेलारावानी, सिंधीअ में था ॻाल्हायूं न, हुन में छा आहे? ॿुधाए। हल छॾ, ख़बर अथई मां सुबुह खां छा खाधो आहे? सभ खां पहिरियों त दाल पकवान खाधो आहे, हुन खां पोइ मंझंदि जो मां खाधो आहे साई भाॼी भुॻा चांवर, हुन खां पोइ ॾही कोकी, ऐं हाणे त मां बटन पापड़ी पई थी आहियां, उहो बि खाईंदुमि। तूं खाईंदी आहे? न खाईंदी आहे? हल छा ॾिस, हाणे बादामी खाईंदी आहे? हे काजू खाईंदी आहे? मूंखे न खाइणो आहे। छो न खाईंदी आहे? छा थियो तोखे अॼु? वो अॼु मुंहिंजो व्रत आहे। तूं विर्त रखियो थी? दिया तूं? सिज किथां बुड़ियो आहे अॼु? ॾिसणो पवंदो। चंड उबड़ंदो अलाए न, ख़बर न आहे। यार विर्त त जाम हार्ड हूंदो आहे। पोइ तूं सुबुह कुझु बि न खाधो अथई? सही में कुझु न खाधो अथई? थोरो खाधो आहे, हिकु पपैयो, 2 सूफ़, 4 केला, बस एतिरो ई खाधो आहे। अच्छा, एतिरो खाधो अथई? यार बिहारी कंधारी अंकल त सही चवंदा आहिनि, असां छोकिरा त विर्त रखी न सघंदासीं। जाम हार्ड विर्त हूंदो आहे न। पोइ हाणे तोखे अञा बुख लॻी त छा कंदीअं? ॾिसां थी, मैंगो शेक पीअंदमि थोरी देरि खां पोइ। मैंगो शेक पीअंदीअं? पोइ मूंखे बि जाम वणंदो आहे, मूंखे बि पीआरींदीअं? छो? तूं थोरी विर्त रखियो आहे, मां विर्त रखियो आहे। अच्छा, माना जेको विर्त रखे उहो ई पपैया खाए, उहो ई केला खाए, उहो ई सूफ़ खाए, उहो ई मैंगो शेक पीए। रखिणो पवंदो विर्त। बिहारी कंधारी अंकल, मां तव्हांखे साबित करे ॾेखारींदुमि त असां छोकिरा बि विर्त रखी सघंदा आहियूं। पोइ मां बि पपैया खाईंदुमि, मां बि केला खाईंदुमि, मां बि सूफ़ खाईंदुमि, मां बि मैंगो शेक पीअंदुमि। मां विर्त रखंदुमि।